बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मुंहिंजो नालो आफ्ताब सुमरो आहे। हिकु नओं मूं हिकु चैनल टेक्नो सिंधी जे नाले सां ठाहियो आहे, जेको स्पेशली सिंधी ॿोलीअ ते फोकस कंदो। सिंधी ॿोलीअ में ॼाण ॾियणु, सिंधी ॿोलीअ में जेके टेक्निकल शयूं आहिनि उहे आउं हिते शेयर कंदुसि। तंहिंमें काफ़ी शयूं थी सघनि थियूं, जिन में यूट्यूब ते अकाउंट कीअं ठाहिजे या जीमेल अकाउंट कीअं क्रिएट कजे, यूट्यूब मां कमाई कीअं करे सघिजे थी, ब्लॉगिंग छा आहे ऐं फ्रीलांसिंग छा आहे, डिजिटल मार्केटिंग छा आहे, ऐं जेके बि अॼुकल्ह जे दौर जूं नयूं शयूं टेक्निकल शयूं आहिनि जेके आउं सम्झाइणु चाहियां थो पंहिंजी सिंधी ज़बान में, उहे आउं कोशिशि कंदुसि त हिन चैनल ते रखां। उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो हिकु उर्दू प्लस इंग्लिश में ही चैनल आफ्ताब सुमरो जे नाले सां अवेलेबल आहे। हिकु मुंहिंजो पुराणो चैनल हो आफ्ताब सुमरो जे नाले सां, जंहिंमें मुंहिंजूं मेजॉरिटी ऑफ जेके वीडियोज़ हुयूं उहे सिंधीअ में रखियल हुयूं ऐं कुझु उन में अंग्रेज़ी या वरी उर्दू बि वीडियोज़ हुयूं। किन मसइलनि जे करे या किन टेक्निकल शयुनि जे करे या कुझु यूट्यूबर जेके मिस्टेक कंदा आहिनि नवां उन जे करे चैनल सस्पेंड थी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि, या यूट्यूब वारा उहे उनखे उॾाए छॾींदा आहिनि। ईअं खणी सम्झो त मूंखां बि का ग़लती थी हुई, जंहिं करे मुंहिंजो उहो चैनल जंहिंमें 300 खां मथे मुंहिंजियूं वीडियोज़ हुयूं, मुंहिंजा सब्सक्राइबर बि उन में सुठा हुआ ऐं उहो चैनल मोनीटाइज़्ड बि हो, जेको हींअर हिन वक़्तु यूट्यूब ते मौजूदु न आहे। उन खां अलावा मुंहिंजी वेबसाइट बि हुई आफ्ताबसुमरो.com, जेका पिणु उन सां कनेक्टेड हुई उन चैनल सां। उन जो मतिलबु इहो आहे त हिकु ई एडसेंस ते ॿई शयूं मुंहिंजूं हलियूं पिए, जेका हिकु वॾी ग़लती आहे जेका तव्हांखे फ्यूचर में नाहे करणी। हिते इहे शयूं तव्हां सां शेयर करण जो इहो ई सबबु आहे त जीअं तव्हां कुझु सिखो। जॾहिं इंसानु ग़लती कंदो आहे त उन खां पोइ उनखे सबक़ु मिलंदो आहे त उहो वरी आईंदे फ्यूचर में उहा ग़लती न करे, ऐं जेसिताईं ग़लती न कंदो उहो कॾहिं कामयाबु न वेंदो। ऐं मूंखे ख़ुशी आहे त उन ग़लती मां कुझु सिखियो आहे। त हीउ नओं चैनल तव्हांजी ख़िदमत में मां ही सिंधी ॿोली जे लाइ ही अॼु ठाहे रहियो आहियां। हिन ते पहिरीं वीडियो ही जेका इंट्रोडक्टरी आउं रखां पियो, उन खां पोइ वरी जीमेल अकाउंट कीअं ठाहिजे उहो आउं वीडियो रखंदुसि। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेके जीमेल अकाउंट जूं सिक्योरिटीज़ आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, या जीमेल अकाउंट खे इस्तेमालु कंदे असां छा छा करे सघूं था, इहे शयूं आहिनि। वरी ब्लॉग ठाहिणु, सभु शयूं इंशाल्लाह मां तव्हां सां हिन चैनल ते शेयर कंदो रहंदुसि। त दोस्तो, तव्हां मुंहिंजे हिन चैनल टेक्नो सिंधीअ खे सब्सक्राइब कयो, असांजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर कयो, त जीअं पंहिंजी ॿोलीअ जे हिसाब सां असां पंहिंजी ख़िदमत करे सघूं। तव्हांखे ख़बर आहे त असांजूं ॿियूं ॿोलियूं जीअं उर्दू आहे या इंग्लिश त हूअं ई कॉमन आहे, उहे काफ़ी माशाल्लाह इन यूट्यूब ते, गूगल ते ऐं इंटरनेट जी दुनिया में काफ़ी उहे तरक़ी करे चुकियूं आहिनि। पर पंहिंजी सिंधी ॿोली जेका आहे उहा काफ़ी पोइ ते आहे। असांजा सिंधी भाइर इन खे सीरियस नथा वठनि। कुझु चंद जेके महिनत कनि पिया उहे अॻिते आहिनि, बाक़ी जेके सिंधी इंटरटेनमेंट जे पुठियां मज़ा या जेके वीडियोज़ उन जे पुठियां या वरी टिकटॉक जे पुठियां, ठीकु आहे, टिकटॉक ते बि सुठी ॻाल्हि आहे कमु करणु, पर कुझु पॉज़िटिव शयूं कजनि, ऑनलाइन अर्निंग कजे, कुझु फ़ाइदो वठिजे, इहे शयूं तमामु घटि नज़र अची रहियूं आहिनि। त इन्हनि शयुनि खे ॾिसंदे, मद्देनज़र रखंदे मां ही चैनल क्रिएट कयो आहे। दोस्तो, उमेद थो कयां त तव्हां जो ऐं असांजो साथ हिन में चैनल ते भरपूर रहंदो। त इंशाअल्लाह ताला जल्दी मिलूं था ही पंहिंजी अगली नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।